अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। वहाँ के न्यूज़ हैदराबाद का खबर नालो तो न्यूज़ हैदराबाद में बिरछा यूनिवर्सिटी ऑफ सूफी अज़म एंड मॉडल साइंस बिरछा में सूमर खां 3 ॾींहं वारी किताबी मेले जो शुरूआत थी वई आहे, जंहिंमें साइंस, एजुकेशन, बिज़नेस, कॉमर्स ऐं तसौफ़ सां गॾु तारीख़ी, इल्मी, अदबी, शाइरी, नावल निगारी, इस्लामी तारीख़ ऐं ॿारनि जी कहाणी जा मजमुआ रखिया विया। मेले में मटियारी ज़िले जे शागिर्द, उस्तादनि, अदीबनि, शाइर ऐं सुजाण धुरियुनि वॾे अंग में शिरकत कई, जिथे हिननि रिआयत सां गॾु किताब जी ख़रीदारी पिणु कई। इन खां अलावा सुजाण धुरियुनि जी आमद जो सिलसिलो अञा जारी आहे। अॼु 3 ॾींहं वारे किताबी मेले जो इफ्तिताह यूनिवर्सिटी ऑफ सूफी अज़म एंड मॉडल साइंस बिरछा जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन मुंशी साहिबा कयो आहे, जॾहिं त इन मौके ते हाला कॉलेज जो प्रिंसिपल मोहम्मद इसाक जमाली, असिस्टेंट प्रोफेसर मनोज कुमार, बिरछा डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल सजन मेमण ऐं ॿिया साण गॾु हुआ। इन मौके ते वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन मुंशी किताबी मेले खे सुठो सौं ऐं नौजवान नस्ल लाइ किताबनि जे इल्मी रुझान बेदारी करण जो बहितरीन मौक़ो करार ॾिनो आहे। किताब इंसान जो बहितरीन दोस्त आहे, जंहिंखे पढ़ण सां हू पंहिंजी इल्मी सराहत में वाधारो ऐं पंहिंजे मुल्क ऐं दुनिया जे बाबति ॼाण हासिल करे सघनि था। हिन किताबी मेले में लाहौर पिंडी, इस्लामाबाद ऐं कराची मां मयारी मवाद छपाईंदड़ इदारनि बि ताउन कयो हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।